लाड़काने जो वतायो जुमो फ़क़ीर। जुमे फ़क़ीर जो पूरो नालो मोहम्मद जुमन वलद अब्दुल्लाह ऐं ज़ात जो सूमरो हो। कंबर जे कूर सुलेमान वारी जुई में दोस्त अली जे बंगले वारो माग संदसि अबाणो अझो सॾराए थो। कुझु अरसो ॻोठ ॾितल अबड़ो में बि रहियो। कंबर जे मेन रोड ते पठाण वारी मस्जिद वटि हजाम को कम बि कयाई। हजाम को कम करण सबबि माण्हू खेसि मंगी सम्झंदा हुआ। संदसि कुटुंब 1948 ईस्वीअ वारी ॿोॾि जे ख़ौफ़ खां कंबर छॾे लाड़काने लॾे अची रहमतपुर गासलेट डीपूअ वारी घिटीअ में वेठो। हिक ॿी रिवायत मुताबिक़ 1960 ईस्वीअ वारे ॾहाके जे शुरूआति में लॾे लाड़काने अची वेठो। जुमो फ़क़ीर कद जो ड्रिघो ऐं मुश्की रंग जो हुयो। कॾहिं ॾाढी मुछूं कूड़ाईंदो हुयो ऐं कॾहिं सिर्फ़ु ॾाढी कूड़ाईंदो हो। न वॾा मर में भरियल कारा थी वेंदा हुयसि पोइ बि न लाहींदो हो। बेतुको सुरमो पातल हूंदो हुयुसि। चवंदो हुयो त इहो सुरमो माई ॾोईअ सां पाराईंदी आहे। माण्हू खेसि चवंदा हुया जुमा ही जिस्म ते मर चढ़ी वई अथई। कुराड़ीअ खे चई नथो त वींजारे पोइ ॿाहिरि कढई। मोट में चवंदो हुयो मालिक जे वेंजी सींजी बालम थी ॿाहिरि निकिरी पिनण ईंदुसि त केरु ख़ैरात ॾींदो। हिन जी गुफ़्तगू जो अंदाज़ बि अजीब ऐं निरालो हुयो। अक्सर गुफ़्तगू में मालिक, मन, माशूक, अड़े हेॾे, सदको वञाए जहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कंदो हो। चङो चहिरो ॾिसी चवंदो हुयो सदको वञाए संगत रखंदे। लाड़काने शहर में गॾे ते घुमंदो हुयो। कॾहिं बि गॾे खे लगाम कोन विधाई। चवंदो हुयो त लगाम विझणो आहे त इंसाननि जी ज़िबानुनि खे विझो। ही त बेज़िबानी आहे। हिन खे ज़िबान आहे ई कोन, बाक़ी लगाम कंहिंखे ॾियां। संदसि गॾे जे हलण जी रफ़्तार तमामु सुस्त हूंदी हुई। कंहिं चयसि जुमा फ़क़ीर हाणे छॾ हिन ॾुबरी गॾे खे, को ताक़तवर गॾहु रख जेको तकिड़ो हले। ही त हलण में हलाक आहे। जवाब में चयाई गॾहु घर में बीहारियां त उन जे लाइ कछो बि दर्जीअ खां ठाहिराइणो पवंदो। जुमे फ़क़ीर खे हथ में वॾी लठ हूंदी हुई जंहिंखां ब्रेक जो कमु वठंदो हुयो। जनाब ज़ुल्फ़कार अली भुट्टो खेसि घुराए हाल अहिवाल पुछंदो हुयो ऐं साणसि चर्चा भोग कंदो हुयो। मोट में जुमो फ़क़ीर बि खेसि चर्चा हणंदो हुयो। तोड़े जो भुट्टो साहब पाकिस्तान जो सदर ऐं पोइ वज़ीर आज़म हो, पर पोइ बि ॿिन्ही जी दोस्ती पक्की पुख़्ती हुई। हिकु दफ़े जनाब ज़ुल्फ़कार अली भुट्टे चयसि त जुमा फ़क़ीर अॼु राति जी मानी त मूं सां गॾु खाओ। जवाब में जुमे फ़क़ीर चयसि भुट्टा साहब हिकिड़ो मुंहिंजो शर्त आहे। पुछियांसि कहिड़ो? फ़क़ीर चयसि पोइ रुगो तूं ऐं मां हूंदासीं। मानीअ में हिकिड़ो बि पढ़ियल गढ़ियल माण्हू कोन आणींदे, न की उन्हनि खे सॾु ॾींदे, न की उन्हनि खे ॿुधाईंदे। भुट्टे साहब खिली पुछियुसि छो भला एॾी बंदिश? तंहिं ते जुमे फ़क़ीर चयसि भुट्टा साहब जेकॾहिं इहे आया ऐं इन्हनि पढ़ियलनि खे मानी खाइण लाइ सॾु थींदो त ईअं डुकंदा ऐं हबछ ॾेखारींदा जो ॼण कलाकूं बुखिया आहिनि। सॼो ॾूंघो ॿोड़ जो पंहिंजी प्लेट में लाहे छॾींदा ऐं कुकरनि जा पीस टे टे चार चार खणंदा। पोइ मूं मिसकीन लाइ छा बचंदो? पाकिस्तान ठहण खां अॻु जॾहिं जुमो फ़क़ीर कंबर में रहंदो हुयो, कंबर शहर खां थोरो ॿाहिरि हिकु हिंदुअ जी ज़मीन ऐं खूह हुयो। खूह ते नार ॿधल हुयो जंहिंखे उठ ज़रिए हलायो वेंदो हो। उन ज़माने में हिंदू मुस्लमान जे इस्तेमालु थियल शयुनि खे हथु लाइण बि पाप सम्झंदा हुया। हिंदू सेठ खे उञ लॻी सो नार तां पाणी पीअण लॻो। हिंदुनि जी मज़हबी रस्म रवाज मुताबिक़ उन हिंदू सेठ खे चोटी रखियल हुई। सो पाणी पीअंदे सेठ जी चोटी नार में फासी पई ऐं रड़ करे चयाईं अड़े हेॾे वारो करियो, उठ खे झलियो, मुंहिंजी चोटी। इत्तेफ़ाक़ सां जुमो फ़क़ीर बि उते मौजूदु हुयो। तंहिं उन हिंदू ज़मींदार खे चयो त काका चोटी त ख़ुदा खे आहे, बाक़ी तवारी चोटीअ खे त कुतो बि न मुटरे। लाड़काने लॾे अचण बैदि हजाम को कमु छॾे कुदरत तरफ़ां मिलियल लाज़वाल इनाम प्यार जी पालोट गुगदामन ऐं कुतनि ॿिलनि जी ख़िदमत करण में सर्फ़ कयाईं ऐं उन सां गॾु गदागरी बि करणु लॻो। पेशावर फ़क़ीरनि जी 5 या 10 रुपयनि जी सेन कोन हणंदो हुयो ऐं न ई माण्हुनि खे कक कंदो हो। को खेसि ख़ैरात ॾियण खां इनकार कंदो हो त चवंदो हुयुसि अलाह पाक जी जोड़त ॾिस, तोखे केॾो न ख़ूबसूरत करे पैदा कयो अथसि। मियाँ शुकुर कर जो इंसान करे पैदा कयो अथई। जे जानवर करे पैदा करई हा त तूं छा करेसां? पंहिंजे पैदा कंदड़ राज़िक ऐं ॿाझारे जे नाव ते चंद सिका बि क़ुर्बान नथो करे सघीं। पर जे हाणे को महिमान अची वञई त उनखे राज़ी करण में केतिरा पैसा ख़र्च कंदे? जुमे फ़क़ीर जो मामूल हूंदो हुयो त रोज़ानो सुबुह जो साजुर गोश्त ऐं मच्छी मार्केट पहुची वेंदो हो ऐं कासाइनि ऐं मुहाणनि खां हॾा ऐं छिछड़ा ऐं मच्छीअ जा छिलड़ खणी पंहिंजूं थैलियूं उन्हनि सां भरे लाड़काने शहर जे विच मां वहंदड़ राइस केनाल ॾांहुं राही थींदो हुयो, जिते सॼे लाड़काने शहर जा कुता ऐं ॿिला हिन जो इंतज़ारु कंदा हुआ
उहे जानवर जीअं ई फ़क़ीर खे ॾिसंदा हुआ त ख़ुशीअ ऐं बोध में भरिजी ठेंग ऐं टपा ॾियण लॻंदा हुआ। ऐं जुमो फ़क़ीर जीअं ई ॻूण मां हॾा ऐं छिछड़ा कढणु शुरू कंदो हुयो त उहे जानवर खेसि प्यार विचां भाकुर पाइण वारे अंदाज़ में चिंबड़ी पवंदा हुआ ऐं ज़रे घटि जुमे खे किराए विझंदा हुआ त जुमो फ़क़ीर नाराज़ थी चवंदो हुयुनि, अड़े इंसाननि वांगुरु उभरा छो था थियो, इहे इंसानी आदतूं किथां सिखियूं अथव। जुमो फ़क़ीर कॾहिं बि कंहिं पाड़े मां गुज़रंदो हुयो त कुता हिन खे सुञाणे कढ लॻी पवंदा हुआ। रस्ते वेंदे कंहिं सां ॻाल्हाइण लाइ बीहे त कुता बि हिन जे चौगिर्द ओतिरी देरि ताईं घेरो करे बीही रहंदा हुआ। हिकु दफ़े कंहिं पुछियुसि, जुमा फ़क़ीर एतिरा कुता धारिया अथई? मोट में चयाईंसि, बेवफ़ा भिरा कनू कुता यार करीजे, छाकाणि त ही नुक़सान कोन ॾींदा। घर वठी विहारिया त संभाल कंदा, पर जे माण्हू वठी विहारिया त पोइ कहिड़ो हशर थींदो उहो तूं बि सम्झी थो। बंद रोड लाड़काने ते कंहिं ज़माने में हिकु मशहूरु कपिड़े जो दुकानु हूंदो हुयो जेको शहर जो महांगो तरीन दुकानु हुयो, जेको हाणे बि मौजूदु आहे। शहर जा आसूदा माण्हू उतां अची पंहिंजी खल लाराईंदा हुआ। जुमो फ़क़ीर हमेशा जीअं शाही सवारीअ ते सवार पुठियां पंहिंजे राज भाग याने कुतनि जी लोध सां गॾु रवां दवां हुयो। कुझु देरि साही पटण लाइ ओचितो उन दुकान जे साम्हूं बीही रहियो त रोड ते कुतनि जी लोध बि बीहजी वई। दुकान जे मालिक नौकर खे चयो, कुतनि खे हकले जो ग्राहकी ख़राब थींदी। नौकर छा कयो जो सुरोटो खणी हिकु कुते खे ज़ुमाइतो वहाए कढियो त कुतो कुंकाट करणु लॻो। जुमे फ़क़ीर हिकदमि दुकान जे मालिक खे रड़ करे चयो, पंहिंजे सूअर खे झल त मुंहिंजे सॼणनि खे हुड़छ न करे। पोइ उन धकियल कुते खे सॾु कंदे चयाईं, अड़े खाधू हेॾे आ त तोखे छिछड़ो ॾियां, वड़ाइतनि जी बेवड़नि खे कहिड़ी कल्ह। ईअं चई उन कुते खे ख़ाकी लिफ़ाफ़े मां छिछड़ो कढी ॾिनई। दुकान जो मालिक ॾंद कटींदे चवणु लॻो, भुट्टो साहब बि बादशाह माण्हू आहे जो फ़क़ीरनि खे बि खणी मथे ते चाढ़े छॾियो अथई। जुमो फ़क़ीर बरोचनि खां ख़ैरात असुलु कोन घुरंदो हुयो, बरोचनि खे परे खां ॾिसंदे ई पासो करे वेंदो हो। पुछियाऊंसि, ईअं छो? चयाईं, इन क़ौम में ख़ुदा हुजण जो दावेदार फ़ौलाद शर पैदा थियो हो, उन करे अॻ में अलाह पाक खां ऐं पोइ बरोचनि खां टिॼां थो। हिकु दफ़े कंहिं बरोच खेसि पाण हुरतो ₹1 ख़ैरात तौरु ॾिनो त हथ जी तिरी खोले उन ते इहो रुपयो रखी आसमान ॾांहुं इशारो कंदे चयाईं, अॼु ख़बर पई त बरोच बि तोखां टिॼनि था। इहा हिकु मशहूरु ॻाल्हि आहे त हिकु दफ़े भुटे साहब मोहम्मद अयूब खोड़े ॾांहुं इशारो कंदे जुमे फ़क़ीर खां पुछियो, जुमा फ़क़ीर कॾहिं खोड़े बि ख़ैरात ॾिनई? जुमे वराणियो, न मालिक, मुंहुं ॾिसी मिठाई घुरबी आहे, मां त उन जे पासे खां बि लंघंदो न आहियां, मतां इहा गॾे बि न फुरे वठे। जुमो ज़ियाउल हक़ खां सख़्तु नफ़रत कंदो हो, जेको जुमे जे बक़ौल संदसि माशूक जो क़ातिल हो ऐं चवंदो हो त अलाह साईं मूंखे उन वक़्त ताईं जीअरो रखजांइ जेसि ताईं ज़ियाउ जो हशर पंहिंजी अखियुनि सां ॾिसां। हिन दरवेश फ़क़ीर जी दुआ क़बूल थी ऐं हू हिकु ॾींहुं जीअं ई स्टेशन जे ॿाहिरां वेठो हो त कंहिं खेसि ॿुधायो त ज़ियाउल हक़ जो जहाज़ तबाह थी वियो आहे ऐं जिस्म जो को बि हिसो न बचियो अथसि। जंहिं ते हिन चयो त अॼु अलाह इंसाफ़ कयो आहे ऐं हाणे मां बि वञण लाइ तयारु आहियां। ऐं बिल्कुलु 2 ॾींहंनि खां पोइ 20 अगस्त 1988 ईस्वीअ ते लाड़काने जी साह नियोड़ींदड़ गर्मीअ में ज़िंदगीअ जूं 80 ख़िज़ाऊं घारींदे जुमो फ़क़ीर अबू बकर मुक़ाम में वञी सुखियो थी सुतो।